الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا أنفقوا من طيبات ما كسبتم ومما أخرجنا لكم من الأرض ولا تيمموا الخبيث منه تنفقون ولستم بآخذيه إلا أن تغمضوا فيه واعلموا أن الله غني حميد. الشيطان يعدكم الفقر ويأمركم بالفحشاء والله يعدكم مغفرة منه وفضلا والله واسع عليم. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला ॿ मिसाल ॾेई करे इहा ॻाल्हि सम्झाई हुई त जेके माण्हू अल्लाह ताला जे रज़ा जे लाइ रब खे राज़ी करण जे नियत सां ऐं पंहिंजे दिलि खे पुख़्तो मज़बूत करण जे नियत सां अल्लाह जे रस्ते में ख़र्चु कंदा आहिनि, अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे कीअं ॿीणो टीणो करे ॾींदो आहे। पोइ अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व ताला हिन अंदाज़ में बयानु कयो आहे त अल्लाह ताला जे नाले ते जेको बि ॾियो सुठो ॾियो, कसो न। छो त हिन दुनिया जे अंदरि अल्लाह तबारक व ताला जे ज़ात खां मथे कोई बि कोन्हे, अल्लाह तबारक व ताला जे सिफ़ात खां बि मथे कोई कोन्हे, अल्लाह तबारक व ताला जे नाले खां बि मथे केरु कोन्हे। जेॾो रब ओॾो रब तबारक व ताला जी ताक़त ऐं क़ुवत, रब तबारक व ताला जो हुस्न ऐं जमाल, रब तबारक व ताला जो इल्म ऐं हिल्म, हिकु हिकु सिफ़त रब तबारक व ताला जी मथे आहे। त पोइ अल्लाह तबारक व ताला इहो हुकुम बि मोमिननि सदोरनि खे सॾे करे फरमायो, ए ईमान वारो, पंहिंजे कमाईअ मां ऐं पंहिंजे ज़मीन मां जेका तव्हांखे उपत मिले थी उन मां पाक शयूं, सुठियूं शयूं अल्लाह ताला जे नाले ते ख़र्च कयो। कॾहिं बि ख़सीस शइ, नाकारा ऐं बेकार शइ ख़र्च करण जो इरादो न कजो, छो त उहा तव्हांखे पाण खे अगरि ॾिजे, तव्हांखे ज़रूरत हुजे त तव्हां पाण ई वठणु कोन पसंदि कंदो, त पोइ ॿिए खे ॾींदो त उहो कीअं पसंदि कंदो। हाणे हिन आयत जे नाज़िल थियण जो सबबु छा हो, ज़रा तवजो कजो। रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हज़रत बर्रा बिन आज़िब रज़ी अल्लाह तआला अन्हु सहाबी आहे, फरमाए थो त जॾहिं खजूर जी मौसम थींदी हुई, मदीने जो खजूर पची वेंदो हो। असांजे हितां सिंध जे खजूर में ऐं मदीने जे खजूर जे पचण में फ़र्क़ु आहे। असांजी खजूर चूंकि पचंदी आहे त ॾंगु थींदो आहे, ॿियो ॾोको हूंदो आहे, ॾोको जेको आहे उहो कचो हूंदो आहे, माण्हू खाई न सघंदो आहे, निड़घुटो हूंदो आहे, निड़ीअ खे वठंदो आहे, ॾंगु लज़ीज़ हूंदो आहे। ऐं हुतां जी जेका खजूर आहे पथरीली इलाइक़े जी आहे, उते ख़ुश्की घणी आहे, उतां जे खजूर में असां वारे जहिड़ी उघुर आहे पर निड़ीअ खे वठण वारी कैफ़ियत न आई। सुकंदी वेंदी तयारु थींदी वेंदी, सुकंदी वेंदी तयारु थींदी वेंदी, उते ई सुकी कड़क थी वेंदी, धूणो ॾेई करे छाणे करे पैक करे मार्केट में खणी वञो। असांजी मथे जेका तयारु थींदी उहा ईअं कान थींदी जो धूणे सां लही अचे। हा, काका जिन्स अहिड़ी आहे, काका इल्ला कलील, वरन त उमूमन असील खजी असां वटि ईअं न लहंदी आहे। हज़रत बर्रा बिन आज़िब रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो त जॾहिं मदीने जी खजूर पची वेंदी त पोइ असां बाग़ाई छा कंदा हुआसीं, कटाई जॾहिं खजीअ जी शुरू थींदी हुई त पोइ सुठा सुठा भला भला गोशा जिन में ॾंग तयारु थियल हुजनि, सॼो अक्सर घणो तयारु थियल हुजे, पोइ खणी करे मस्जिद नबवीअ में
हिकिड़े पीलर खां ॿे पीलर ताईं रसी लॻल हूंदी जीअं कपिड़ा सुकाइजनि, पोइ उन रसीअ ते हीअं गोशा रखी वेंदा हुआसीं, अधु हेॾां अधु होॾां लांग वराए करे जीअं वेहिजे हीअं अधु होॾां अधु होॾां करे रसियुनि ते रखी वेंदा हुआसीं। पोइ मदीने जा जेके मिसकीन ग़रीब ज़रूरतमंद मुसाफ़िर हाजतमंद जंहिंखे बि तलब हूंदी उहे अची करे उतां खाईंदा खणी बि वेंदा। हर हिकु बाग़ाई छा कंदो, सुठा सुठा जेके गोशा जंहिं ॾींहुं कटींदा हुन मां सुठा पंहिंजे हैसियत जे आधार ते जेको जेतिरो वॾो मालदार हूंदो उहो ओतिरा वधीक गोशा खणी ईंदो, जेको थोरो विच थरो ओतिरो थोरो, जेको सफ़ा हल्को त वरी पोइ ओतिरो गोशो खणी ईंदो। ईअं हुते रखी वेंदा हुआसीं। पोइ टंगिया पिया हूंदा, हुतां केरु लाहे न वेंदो जेसि ताईं ख़ाली थी वञनि, ख़ाली थी वेंदा पोइ उतां लाहे वरी उछलाए छॾींदा हुआसीं ख़ाली ॿुहारो, वरी उते ॿिया अची वेंदा। जेसि ताईं सीज़न हलंदी तेसि ताईं इहा रसी भरी पई हूंदी, हर को उतां ईंदो खाईंदो खणी वेंदो, जंहिंखे ज़रूरत हूंदी उहे वधीक, जंहिंखे ज़रूरत न हूंदी उहे हड़बड़ूं न खणंदा। ईअं बि न त भला सुठा गोशा हूंदा आहिनि, हिकिड़ो ॿ दाणो खणी ॾिसां अमीर आहियां पर खणी ॾिसां दाणो, सवाल ई पैदा न आई उन दौर जो अमीर उतां दाणो खणे। बसि इहा ॼण त निशानी हुई, इहो ॼण त ऐलान हुयो उन दौर में त जेके मिसकीन ग़रीब आहिनि उन्हनि जे लाइ पियो आहे, पोइ उहे वीचारा असां ॾे हली बि नथा अचनि बाग़ ॾे वठण जे लाइ, असां वरी उन्हनि खे ॻोल्हे बि कोन था सघूं, बसि हिते पियो आहे जंहिंखे खपे हितां खणी वञे, पोइ तव्हां खणी वेंदा। हिकिड़े दफ़े छा थियो त कंहिं शख़्स कुझु कसो गोशो उते उन रसीअ ते रखियो, जंहिं ॾिठो हुनखे महसूसु थियो यार हिन रसीअ ते त सुठे खां सुठी शइ रखबी आहे, पर अॼु हले कंहिं वरी कुझु फिथल या कुझु कचा पका या मींहं जा भिगल खटा सटा या अहिड़ा उघरा जेके सुठा मिठा बि न आहिनि, कसो दाणो या खस वारो नंढड़ो दाणो या अहिड़ो दाणो जेको खखड़ी कोन्हसि का, मतिलबु कसो दाणो उहो गोशो दाणनि वारो रखी वियो, कसो गोशो सभु कंहिं ॾिठो, सभु कंहिंखे महसूसु थियो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि उन वक़्तु हीअ आयत नाज़िल थी। अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, अनफिकू मिन तय्यिबाति मा कसबतुम, पंहिंजे कमाईअ मां सुठी शइ ॾींदा कयो, सुठी कसी न, व मिम्मा अखरजना लकुम मिनल अर्ज़, ऐं पंहिंजे ज़मीन मां जेका तव्हांखे उपत मिले थी न उन मां बि सुठी शइ ख़र्च कंदा कयो। वला तयम्ममुल ख़बीस मिन्हु तुनफ़िक़ून वलस्तुम बिआख़िज़ी, अल्लाह ताला फरमाए थो कॾहिं बि ख़सीस ऐं बेकार घटिया क़िस्म जी शइ अल्लाह जे नाले ते ख़र्च करण जो इरादो न कजो, छो त वलस्तुम बिआख़िज़ी, तव्हांजो कंहिं ॾे हक़ रहियल हुजे उहो हक़ अदा करे तव्हांखे ॾे, पर हक़ में ॾे का अहिड़ी शइ जेका कसी हुजे, या खणी तव्हांजो कंहिंखे बि हक़ कोन्हे पर तव्हां हाजतमंद आहियो ज़रूरतमंद आहियो, पोइ कोई तव्हांखे कसी शइ ॾे तव्हां पाण ई उनखे वठणु पसंदि कोन कंदो। हा इल्ला अन तुग़मिज़ू फ़ी, मजबूरन जीअं तीअं करे बसि जहिड़ो तहिड़ो करे अदा बुख खां बि बसर भलो जीअं तीअं करे मिड़े गुज़ारो कयोसीं। हा गुज़ारे ऐं मजबूरीअ जे करे तव्हां अहिड़ी शइ पसंदि करे सघो था, पर दिलि जी ख़ुशीअ सां न। वालमू, यादि कजो अल्लाह गनिय, अल्लाह वॾो शाहूकार आहे, तव्हांजे ख़सीस शयुनि जी ज़रूरत कान अथसि, जे हुनजे नाले ते ॾियो त सुठी शइ, पाक शइ, साफ़ शइ, बहितरीन क़ीमती शइ ॾियो। ऐं गनियुन हमीद, रुगो शाहूकार बि न आई, सारायल बि आहे, जिथे किथे हर हिकु मख़लूक में ख़ुदा जी साराह पई ॿोलजंदी आहे, पखी पुखण, जिन हैवान, इंसान मलाइका, पथर भितर, वण टण, जीता माकोड़ा, सभु जो सभु ख़ुदा जी साराह कंदा आहिनि। तुंहिंजी ख़सीस शइ जी ख़ुदा खे ज़रूरत कान्हे। शाहूकार बि ॾाढो आहे, एॾो शाहूकार जो सॼी दुनिया हुनजे ख़ज़ाने मां खाईंदी आहे, सभु मख़लूकूं मुख़्तलिफ़ क़िस्म जी रोज़ी खाईंदियूं आहिनि, सभु हुनजे ख़ज़ाने मां, पर कॾहिं बि खोटी कान आई अथसि। चवे थो मूंखे मञनि या न मञनि मां ॾींदोमांव। असांजी आदत हूंदी आहे जेको कुझु न कुझु मञींदो तारीफ़ या साराह कंदो आहे, ॿियो न त भला इज़त कंदो आहे, उनखे ॾेई सघूं था, महिरबानी उन ते करे सघूं था। जेको असांजी बेइज़ती करे या असांखे दिलि सां न चाहे या गारियूं ॾे या नज़र अंदाज़ करे असांखे, कतार उनखे कोन ॾींदासीं। अल्लाह से फरमाए थो मूंखे न मञींदा आहिनि काफ़र, पोइ बि उनखे घणो ॾेई छॾींदो आहे, सभिनी खे ॾींदो आहे, हलाल जानवरनि खे, हराम खे बि, जंहिंखे ख़ल्क़े अथमि सभिनी खे ॾींदो आहे। मूंखे तव्हांजे हिन शयुनि जी ख़सीस शयुनि जी ज़रूरत कान्हे, ॾियो त सुठी शइ ॾियो। ऐं तव्हांजे हिन ॾियण सां मुंहिंजी साराह कान थींदी, मुंहिंजी साराह हूअं ई एॾी आहे, तव्हांजे इन्हनि शयुनि जी मूंखे ज़रूरत ई कान्हे।
एॾो सारायल ज़ात आहे। हाणे इन ते मां हिकिड़ो मिसाल ॾियां। अल्लाह तबारक व तआला सुठी शइ घुरे थो। कंहिं बुज़ुर्ग लिखियो आहे त हिकिड़े दफ़े वतायो फ़क़ीर कंहिं हिकिड़े सब्ज़ीअ वारे वटि वियो, ग़ालिबन गिदरा खपाए पियो। उनखे चयईं त अलाह जे नाले ते ॾे। ॻोल्हे ॻोल्हे हिकिड़ो जेको थोरो फिथल हो, धकु लॻल हुयुसि, थोरो ॻरियल हो, उहो खणी करे ॾिनईंसि। वरी वियो, चकर ॾेई वरी मोटी आयो, हिकु दिरहम ॾिनईंसि, भला हाणे ॾे। ॻोल्हे ॻोल्हे दिरहम जो वरी सुठो ॾिनईंसि। पोइ चईं त अलाह जे नाले जो तो वटि हिन दिरहम जेतिरो बि क़दुरु कोन्हे। अलाह जो नालो तो जाइॾो खयुमि त तो इहा ख़सीस शइ ॾिनी, हिकिड़ो दिरहम ॾिनुमि त हुन दिरहम में तो मूंखे सुठे में सुठो ॾिनो। हालांकि सादा अलाह से फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू अनफ़िक़ू मिन तय्यबाति मा कसबतुम व मिम्मा अख़रजना लकुम मिनल अर्ज़। अलाह तो फरमाए त बहितरीन शइ मुंहिंजे नाले ते ॾींदासीं। रब पाण ई बहितरीन आहे न, त हुनजे नाले ते जेका शइ ॾिजे उहा बि बहितरीन हुजे। कसी छो, जॾहिं रब तबारक व तआला खां असां घुरंदा आहियूं, सच पच एॾो बुज़ुर्गनि बहितरीन अंदाज़ लिखियो आहे। रब तबारक व तआला खां घुरंदा आहियूं असां, उमेद केतिरी रखंदा आहियूं, अणमयो ॾे, सभु हाजतूं सभु ज़रूरतूं पूरियूं कर। पर असां खां जंहिं महिल केरु घुरंदो आहे त 10 रुपया खीसे में, जेकॾहिं वॾा सॾा नोट बि हुजनि, पर ॻोल्हे ॻोल्हे हुन में जेको नंढो नोट हूंदो उहो खणंदासीं। पर जे अल्लाह तबारक व तआला खां असां घुरंदा आहियूं त पाण घुरंदो आहे इंसान। हर माण्हू ई आहे, ईअं न रुॻो असां, हर माण्हू ई आहे। जॾहिं अल्लाह तबारक व तआला खां घुरंदो तॾहिं सुठियूं सुठियूं वॾियूं में वॾियूं बहितर खां बहितर शयूं घुरंदो। पर जॾहिं हुन जे नाले ते वरी ॾियण जी नौबत ईंदी, वक़्तु ईंदो त खीसे में केतिरियूं बि सुठियूं शयूं हूंदसि, उन्हनि मां जेका कसी हूंदी उहा ॾींदो। ॿियो न त अहिड़ा असां इंसान कुदा थी पिया आहियूं, कसा थी पिया आहियूं, जेकॾहिं न नवां ऐं पुराणा नोट हुजनि हिकु जहिड़ा ई त पुराणो ॾींदासीं, नओं न ॾींदासीं। अहिड़ा असां दौलत जे पोयां कुदा थी पिया आहियूं, कसा थी पिया आहियूं। हालांकि उन्हनि ॿिन्हिनि नोटनि में बि क़ुर पाक जे हिन नसीहत मुताबिक़ जेको नओं ऐं सुठो आहे पहिरियां उहो ॾियो। पर जे नोट जेकॾहिं बहितर आहे, हालांकि ॾिसो ही आयतूं क़ुर पाक में जेके अल्लाह तबारक व तआला बयानु कयूं आहिनि, इहे उन्हनि माण्हुनि जे लाइ न आहिनि जेके पाण ई वीचारा मिसकीन आहिनि। इहे आयतूं उन्हनि माण्हुनि जे लाइ न आहिनि जेके पाण ख़ुदि अल्लाह ताला जे नाले ते ॾियणो त चाहिनि था, पर वीचारनि खे पाण खे बि ज़रूरत आहे काफ़ी सारे शयुनि में। हदीस पाक जे अंदरि अहिड़नि माण्हुनि खे मना थियल आहे, अरे तूं ख़र्च न कर, तूं ॾींदे त वरी सुभाणे ॿियनि खां घुरणो पवंदई, तंहिं करे तूं कुझु बचा कर। हता कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हिकिड़ो सहाबी सॻोरो आयो, क़ुर पाक जे आयत खे जॾहिं ॿुधाई त अल्लाह ताला चए थो मुंहिंजे राह में कहिड़ो थो ख़र्च करे, मंज़िल लदी युक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना, गुज़िरिया त गुज़रियो आहे। अची करे अर्ज़ु कयईं, साईं 4 बाग़ अथमि, 4 ई अल्लाह जे नाले ते ॾिनमि। पाण फरमायूं ॿार बच्चा अथई? साईं हा, घर वारी ॿार। फरमाई न, सभु ख़र्च न कर, अधु पाण वटि रखो। पोइ ॻोल्हे ॻोल्हे चयईं त साईं भला हे ॿ सुठा जेके बाग़ आहिनि इहे ॿई ॾिनमि, हे 2 बाग़ वरी पाण वटि रखियमि। पाण फरमायूं ठीकु आहे, पर कोशिशि कर इहे 2 सुठा पाण वटि रख, माना तोखे सुभाणे जी मोहताजी न थिए। इस्लाम इहा ॻाल्हि कोन थो सेखारे, क़ुर पाक इहा ॻाल्हि कोन थो सेखारे त जेका सुठी हुजे उहा सभु ॾेई छॾियो, सुभाणे पाण में मोहताज हुजो। अल्लाह ताला जे ॾियण जी, अल्लाह ताला जे नाले ते ॾियण जी जॾहिं तव्हां पाण में हिमत महसूसु कयो ऐं पाण में सिकत महसूसु कयो त मूं वटि अल्लाह ताला जो हाणे ॾिनल गंज आहे, त पोइ ॾियो त सुठो ॾियो। जे तव्हां में हिमत न आई, एतिरी वुसत न आई, कुशादगी न आई, एतिरी दौलत न आई, माण्हू ॾियण जी एतिरी हैसियत नथो रखे, त बसि ख़ामोश रहे। पर जेकॾहिं ॾे बि त सुठो ॾे। पोइ जीअं अल्लाह तबारक व तआला एॾो हसीन ऐं जमील आहे, रिवायत अंदरि ईंदो आहे इन्नल्लाह जमीलुन युहिब्बुल जमाल। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात एॾी सुठी, एॾी बहितर, एॾी हसीन, एॾी जमील, एॾी सुहिणी आहे, सॼी दुनिया जा पखी, इंसान, हैवान, जिन, मलाइक सुहिणा सुहिणा गॾायो। रब तबारक व तआला जी ज़ात एॾी हसीन जंहिंजी तारीफ़ करे ई नथी सघिजे, एॾी हसीन। कॾहिं कॾहिं असांजे ॾाढो तितर हिकिड़ो ईंदो आहे त बि चवंदा आहियूं अल्लाह केॾो अल्लाह से हिनखे ठाहियो आहे। उहो काठ कटोरो जेको काठ खे टुके उन में ठाहींदो आहे घर, उन जा रंग ॾिसो त अजीब, नांगनि ऐं बलाउनि में रंग ॾिसो त अजीब, पोपटनि ते रंग ॾिसो त अजीब। बादल जंहिंमहिल झुड़, जंहिंमहिल सावक साईअ ज़मीन ऐं जबलनि ते, वणनि ते जंहिंमहिल पंहिंजा किरना थो रखे, उन महिल ॾिसो त उन्हनि जा रंग अजीब, ख़ुशबू अजीब।
हर एक क़िस्म जी उन महिल ॾिसी करे अलाह ताला जी कुदरत सम्झ में ईंदी आहे। पर रब एॾो हसीन जमील आहे जंहिंजी इंतिहा न आहे। बुज़ुर्गनि लिखियो आहे, मां हिकिड़ो मिसाल ॾियां अलाह ताला जे हुस्न ऐं जमाल ते। बुज़ुर्गनि लिखियो आहे त हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह वटि हिकिड़ी औरत आई, पुछण लॻी त साईं, जंहिं मर्द जी न घर वारी हसीन ऐं जमील हुजे त पोइ छा उन मर्द खे इजाज़त आहे त ॿी शादी करे? हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायोसि, अलाह जी मानी, अलाह ताला इजाज़त ॾिनी आहे 4 शादियुनि ताईं, भले इजाज़त अथसि, भले 4 शादियूं करे, पर शर्त आहे त चैन में इंसाफ़ करे। चैनी में जे इंसाफ़ जेतिरी हिम्मत न अथसि त पोइ हिकिड़ी करे। हाणे उहा औरत चवण लॻी त साईं क़िबला, अलाह ताला जो मनो थियल आहे त औरत पर्दो करे कंहिंखे मुंहुं न ॾेखारे, रब जो मनो थियल आहे। जे इहो रब जो हुकुम न हुजे हा त मां तोखे चहिरो खोले ॾेखारियां हा त मां केॾी हसीन ऐं जमील आहे। जंहिं मर्द खे मुंहिंजी अहिड़ी औरत हुजे उनखे बि इजाज़त आहे त उहो ॿियो निकाह करे। जे मूंखे इजाज़त हुजे पर्दे खोलण जी त हे निकाह लाहे तव्हांखे जेकर मुंहुं ॾेखारियां। ईअं जंहिं महिल चयईं, हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह बेहोश थी वियो, किरी पियो। कुझु वक़्त खां पोइ जॾहिं होश आयुसि त पंहिंजे ख़लीफ़नि उन्हनि खां पुछो त साईं क़िबला, औरत जे हिन हुस्न ऐं जमाल जे लफ़्ज़ खे ॿुधी करे तव्हां बेहोश छो थी विया? चईं त औरत न मूंखे चयो जंहिं वक़्तु त इजाज़त हुजे अलाह ताला जी त मुंहुं खोले तव्हांखे ॾेखारियां, पोइ पुछां तव्हां खां त जंहिं मर्द जे घर में मुंहिंजी अहिड़ी औरत हसीन जमील हुजे उनखे ॿिए निकाह जी इजाज़त आहे? पोइ तव्हां खां पुछां, पोइ तव्हां हा कयो आहे त तव्हांखे तौर थिए वज़न जी। उन वक़्तु हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो, उन वक़्तु मूंखे रब तबारक व तआला जे ज़ात जे तरफ़ खां इंकिशाफ थियो, इहा ॻाल्हि इल्हाम थी त रब तबारक व तआला फरमाए थो त दुनिया जा माण्हू न दुनिया जे शयुनि सां मोहबत था कनि। जेकर इहा हर हिकु माण्हू में सिकत ऐं ताक़त हुजे हा त मां हर हिक खे मां रब पंहिंजो दीदार करायां हा, पोइ पुछां न त दुनिया सां मोहबत कीअं लॻाइबी आहे। त रब तबारक व तआला जी ज़ात एॾी हसीन ऐं जमील आहे जो उन जे ज़ात खे नज़र अंदाज़ करे दुनिया जे शयुनि सां मोहबत माण्हू कीअं थो लॻाए। रब साईं फरमाए थो, जे एतिरी सभिनी में हिमत हुजे हा न त मां सभिनी खे पंहिंजो चहिरो नूरानियत वारो ॾेखारियां हा, पोइ पुछां न त मूंखे छॾे दुनिया सां मोहबत कंदो। रब जी ज़ात एॾी हसीन ऐं जमील आहे। तॾहिं अलाह तबारक व तआला बि फरमायो, हीउ त हिकिड़ो ख़ाको आहे सम्झाइण जे लाइ, हिकिड़ो मिसाल त रब तबारक व तआला एॾी बहितरीन ताक़तवर ज़ात आहे, अलीम बिज़ात सुदूर ज़ात आहे, हसीन में हसीन ज़ात आहे, सुहिणनि में सुहिणी ज़ात आहे। सॼे काइनात खे जंहिं सुहिणो ख़लक़ियो आहे उहो पाण छा हूंदो? जंहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे हुस्न ऐं जमाल खे, यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न ऐं जमाल खे ख़लक़ियो, उहो रब पाण छा हूंदो? तॾहिं उहो रब साईं पाण फरमाए थो, जॾहिं न तव्हां पंहिंजे कमाईअ मां ख़र्च कयो त सुठी शइ ॾींदा कयो। अल्लाह गनी, मां शाहूकार आहियां, मूंखे तव्हांजे शयुनि जी सुठियुनि जी बि ज़रूरत कान्हे, पर एतिरा सादा थिया मुंहिंजे नाले ते कसी शइ ॾींदो। कसियुनि शयुनि जी ज़रूरत ई कान्हे, मुंहिंजी साराह हूअं ई घणी आहे। पोइ हाणे सम्झाइण लाइ अलाह साईं फरमायो, जॾहिं न इहा एॾी वॾी तरग़ीब तव्हांखे मिली त सुठे खां सुठियूं शयूं ख़र्च कयो, त पोइ यादि रखो जॾहिं तव्हां इरादो कंदव त शैतान याइदुकुमुल फ़क़्र, शैतान वरी दिलि ते गुमान पैदा कंदो, अड़े सुठियूं सुठियूं शयूं खपाईंदो थो वञी, बची बाक़ी छा? पंहिंजे लाइ कसियूं बेकार नाकारा ख़सीस शयूं बचाई। शैतान तव्हांखे वरी मोहताजीअ जो ऐं मिसकीनीअ जो भउ ॾियारींदो, त सभु शयूं खपाईंदो थो वञी, बची बाक़ी छा? पोइ तव्हांखे वयामुरुकुम बिल फ़हशा, बुराईअ जे तरफ़ ॾसु ॾींदो, चङाईअ खां रोकींदो, बुराईअ जो ॾसु ॾींदो, सुठी शइ जे ख़र्च करण खां रोकींदो, कसी शइ ख़र्च करण जी तरग़ीब ॾींदो, नेकीअ खां भॼाईंदो, बुराई जे तरफ़ धिको ॾींदो। ऐं होॾां अलाह ताला फरमाए थो, वल्लाहु याइदुकुम, मां रब बि तव्हां सां वाइदो थो कयां। पोइ तव्हांखे बरगलाए थो, मां रब तव्हां सां वाइदो थो कयां। साईं छा जो वाइदो? फरमाई मग़फ़िरतम मिन्हु व फ़ज़ला, मुंहिंजे नाले ते सुठी शइ ॾींदव न, पहिरियों वाइदो तव्हां सां इहो आहे त तव्हांखे माफ़ कंदुसि। वाइदो केॾा वॾा लफ़्ज़ आहिनि, वाइदो। तव्हां असांजा वाइदा कसा कूड़ा थी सघनि था, थींदा आहिनि उमूमन। अलाह ताला फरमायो याइदुकुम, मां रब तव्हांखे वाइदो थो ॾियां त माफ़ कंदुसि। पहिरें दर्जे में मुंहिंजे नाले ते सुठियूं शयूं ख़र्च कंदव त माफ़ कंदुसि। उहा फ़ज़ला, पोइ फरमाई वधाए बि ॾींदुसि, जहिड़ी ख़र्च कई अथव ओड़ी शइ उन खां बहितर ॾींदुसि। वल्लाहु वासिउन अलीम, रब तबारक व तआला तमामु वॾे कुशादे इल्म वारो आहे। रब तबारक व तआला जे इल्म सां ऐं कुशादगी सां केरु पुॼी नथो सघे।
हाणे रिवायत जे अंदरि ईंदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं बंदो अल्लाह तबारक व तआला जे रज़ा जे लाइ कोई बि नेक अमल करण जो इरादो कंदो आहे त पोइ शैतान हुनजे कन ते अची करे बुण बुण करे उनखे ख़्याल ऐं विसविसो ॾेई वेंदो आहे त इन नेकीअ मां मिलंदी छा या इन चङाई ख़र्च करण मां मिलंदी छा। अड़े पंहिंजी तो विञाई, पंहिंजी कमाई तो ख़र्च करी, पंहिंजी कमाई तो ज़ाया करी, केरु कोन ॾींदुई, न के तुंहिंजी वाह वाह थींदी, न केरु तोखे चङो लेखींदो। ईअं इंसान खे भुलाईंदो आहे शैतान। ऐं होॾां अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां हिकिड़ो मलाइको बि हूंदो आहे जेको ऐलान कंदो आहे, बंदे जे नफ़्स ऐं दिलि में इहो ख़्याल बि पैदा थींदो आहे त न रब जो हुकुम आहे, रब जे नाले ते ख़र्च कंदुमि त रब पाण ॾींदो। बसि इहो एतिक़ाद यकीन वाने खे हूंदो आहे। पोइ जंहिं शैतान जे विसविसे में पंहिंजो पाण खे गुम करे भुलिजी वियो त ज़ाहिर आहे उहो शैतान जे चवण ते हलियो, शैतान जो दोस्त थियो त उनखे बदिले में गुमराही मिलंदी। पर जेकॾहिं उन नेक ख़्याल बहितरीन सोच ते अमल कंदे, अल्लाह ताला जे ॿुधायल नसीहत ते अमल कंदे जेकॾहिं अल्लाह जे रज़ा जे लाइ सुठी शइ ख़र्च कयईं, हर नेकी जेका सोचईं उहा करे विधईं, त पोइ अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां उनखे माफ़ीअ जो बि ऐलान आहे ऐं उनखां बहितर ॾियण जो बि ऐलान आहे, वाइदो। ये रब तबारक व तआला जा वाइदा तमामु ताक़तवर ऐं कवी आहिनि। अल्लाह पाक क़ुर पाक जे ज़रिए इंसान खे एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। अफ़सोस असां इंसान क़ुर पाक जे तालीम खां गाफ़िल आहियूं, तॾहिं भुलियल आहियूं। क़ुर पाक जी तालीम सां चंबड़ियल हुजूं, क़ुर पाक जे तालीम खे नज़र में रखी करे असां पंहिंजो क़दम पोइ खणूं त यकीनन असांजी कामयाबी आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे ॿुधण ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।